शागिर्दों, अॼु पाण सिंधी भाषा जेको करे रहिया आहियूं 6 पेपर, उन में सिंधी भाषा विज्ञान जूं खूबियूं कयूंसीं। अॼु पाण कंदासीं त सिंधी ॿोलीअ जूं अहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि, उन जे बारे में असां अॼु ॼाण हासिलु कंदासीं। त मां ॿुधाईंदसि तव्हांखे त सिंधी हिकु जेका निहायत ई वसीअ ॿोली आहे। इन जो मुख्य कारण हीअ आहे त सिपत सिंधु जी एराज़ीअ वारी प्राचीन भाषा हूंदे बि हीअ जेका सिंधी ॿोली आहे, हर हिकु नई धारा खे ग्रहण करण वारी हीअ हिकु नई ॿोली पिण आहे। सिंधी ॿोली सिर्फ़ु अॼु वारी सिंध जी ॿोली न आहे, बल्कि जंहिं वक़्तु सिंध जूं सरहदूं बलूचिस्तान, अफ़गानिस्तान, राजस्थान, पंजाब, गुजरात ऐं काठियावाड़ जे किन हिसनि जी सॼी कच्छ ताईं पखिड़ियल हुयूं, उन अॻिए विशाल सिंध जी हीअ अॼु बि भाषा पिण आहे। त इन जूं खूबियूं आहिनि त हिन जूं जेके इस्मनि जूं पछाड़ियूं आहिनि, उहे असां जूं खूबी आहे या इस्म जी जेका पछाड़ी आहे। जीअं त सिंधी ॿोलीअ जे पहिरीं ऐं मुख सां ख़ासि ऐं ॻाल्हि इहा आहे त सिंधीअ जे कहिड़े बि लफ़्ज़ जो चाहे पहिरियों तोड़े पोयों अख़र साकुन कोन्हे। सिंधी सभु कंहिं लफ़्ज़ जी पछाड़ीअ में या त हर्फ़ इल्लत या एराब याने ज़ेर ज़बर पेश वग़ैरह अचणु घुरिजे। इन नियम जो ज़िक्र डॉक्टर ट्रम्प पंहिंजे ग्रामर सुफ़े 31 में पिण कयो आहे। सिंधीअ जी विशेषता ऐं साॻिए वक़्तु नाते वारे मुहावरनि में बहितर गुण आहे जो हर कंहिं इस्म, ज़ाती, इस्म, हाल ऐं मसदर जी पछाड़ी कंहिं सुर में थिए थी। इहो नमूनो कश्मीरी ऐं उड़ीसा जी ॿोलियुनि खां सवाइ ॿी कंहिं बि ॾेही ॿोलीअ में न आहे, पर ख़ुदि संस्कृत में बि कोन्हे। त इहो थियो असांजी पहिरीं विशेषता सिंधी ॿोलीअ जी, जेका त इस्मनि जूं जेके पछाड़ियूं आहिनि उहे हर्फ़ इल्लत सां या कंहिं सुर में ख़तमु थियनि थियूं। ॿी जेका विशेषता आहे उहा आहे जिन्स सुञाणण जी सहूलियत, माना स्त्रीलिंग पुल्लिंग जेके आहिनि उहे असां आसानीअ सां सिंधी ॿोलीअ में सुञाणे सघंदा आहियूं। सिंधीअ में जेके बि धारिया लफ़्ज़ आम थी विया आहिनि ऐं पछाड़ीअ वारा अख़र साकुन आहिनि, तिन में बि संदन जिन्स पटाईंदड़ हिकु न ॿी एराब गॾियूं था। ईअं ॼण त सिंधी ॿोली उन्हनि खे पंहिंजो सभु हणी पंहिंजो करे ई छॾियो आहे, पंहिंजो ठहिप बणाए छॾियो आहे, जंहिं करे उन्हनि जी जिन्स सुञाणण निहायत सवली थी पई आहे। ॿियो आहे अदद सुञाणण जी सहूलियत। जिन्स सुञाणण जी सहूलियत माना जीअं त मां तव्हांखे ॿुधायां त इन में जेको आहे सहूलियत त कहिड़ो बि असां जेका जिन्स सुञाणे सघूं था, जीअं स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे, छोकर चवंदासीं, छोकर चवंदासीं, इहा जेका आहे इहा असांजी ख़ासि विशेषता आहे जिन्स सुञाणण जी। ॿियो आहे अदद सुञाणण जी सहूलियत, माना एक वचन बहुवचन जेके असां चवंदा आहियूं। सिंधीअ में ओ पछाड़ी जमो हथ ऐं अ पछाड़ी जेका आहे उहा जमो वाहद थिए थी। ईअं अदद जे जंहिं सुध पवे थी, ईअं अदद जी ॼण असांखे समक सुध पवे थी। हिंदुस्तान में घणनि लफ़्ज़नि जी पछाड़ीअ वारा अख़र साकुन आहिनि, तंहिं करे हथ जीअं आहे त हथ ईअं लिखंदासीं वग़ैरह लफ़्ज़ वाहिद तोड़े जमो में साॻिया आहिनि। अहिड़ा घणेई अख़र आहिनि, जीअं डाकू लिखंदासीं त डाकू माना हिकु बि आहे ऐं डाकू माना अदद जमो बि उहो ई आहे उनजो, त वाहिद बि उहो ई आहे। त इहा जेका आहे इहा असांजे अदद सुञाणण जी सहूलियत आहे। त सिंधीअ में कंहिं बि ज़ाती लफ़्ज़ वक़्तु सिंधीअ जे मुज़क्कर ऐं मुअन्नस पछाड़ी वारी सहूलियत वक़्तु ॼण त सिंधी लफ़्ज़ चुको ऐं उन जो जमो पोइ सिंधी नमूने जोड़ियो, जहिड़ो की औरत, औरतूं। हर्फ़ जो जमो थींदो अरबीअ में ज़रूरत, पर सिंधीअ में चइबो हर्फ़ पिटे कढण वारा बदिरां हर्फ़ पिटे कढण चइबो, त इहो इस्तिलाही ग़लति लिखियो वेंदो। तारीख़ माना तिथ माना डेट ऐं ॿी माना आहे अहवाल माना इतिहास या बयान हिस्ट्री। इन जो जमो तारीख़ूं। अरबीअ में इन जो जमो तवारीख़, पर के जेके आहिनि हिंदुस्तान जी तवारीख़ या इंग्लैंड जी तवारीख़ किताब में अहवाल रुगो हिंदुस्तान या अंग्रेज़ी
जो त वाहिद लफ़्ज़ तारीख़ आणणु घुरिजे। इहा जेका आहे हिन जी सिंधी ॿोलीअ जी ख़ासियत आहे। ॿियो आहे लफ़्ज़नि जे वज़न जो ख़्यालु। जीअं आहे छोकिरो मोन्स त छोकिरी जेका आहे उहा मुज़कर। पर छोकर मोन्स छोकर इते छोकिरो ओ पछाड़ीअ जो उचार घटाए छोकर उ पछाड़ी कयो अथऊं त मोन्स लफ़्ज़ थी पियो आहे छोकिरी ए पछाड़ी जो उचार बि घटाए छोकर ला पछाड़ी कयो अथऊं। साॻिए रीति छोकर जमो छोकर। इन ई रीति जमो जोड़ण महिल बि जमा वारी उ पछाड़ीअ खे घणाई कयूं था। ईअं ॼण त लफ़्ज़ जो वज़न पूरो करे बिहारजे थो। रुगो शहर में वज़न जो ख़्यालु कयो वञे थो, पर हिन रीति मोन्स ऐं जमो जोड़ण महिल वज़न जो ख़्यालु रुगो सिंधी ॿोली ई करे थी। नेक्स्ट जेका आहे हिन जी विशेषता आहे उहा आहे त हालतुनि ऐं सिफ़तनि वारियूं पछाड़ियूं। त हिन में चए थो त इस्मनि जी हालत वारियूं पछाड़ियूं ऐं सिफ़त जी भेट जे दर्जनि वारियूं पछाड़ियूं जा निशान रुगो सिंधी ॿोलीअ ई सांढिया आहिनि। ॿी आहे जेका विशेषता हिननि जी मजौल लफ़्ज़ जोड़ण जी सहूलियत। जीअं मां मारियां थो मखरूफ़ सूरत आई आहे, मां मारिजां थो मजौल सूरत। हिन रीति रुगो संस्कृत न गॾण सां महरूम सूरत वारी फ़इल खे मजौल सूरत वारो करे सघिजे थो। इहा सहूलियत हिंदुस्तानीअ में तंहिं करे मारिजां थो बदिरां चवनि मैं मारा जाता हूँ, याने मां मारियो वञा थो। अहिड़ीअ तरह फ़इल खे मजौल सूरत में आणण लाइ जाता गॾे मरकब फ़इल ठाहिनि था। इन्हीअ हिंदुस्तानी जुमिले जो अंग्रेज़ीअ में आख़िरी तर्जुमो कबो त थींदो आई गो बैक बीट ऑन और आई एम बीटन। ही तर्जुमो बुछड़ो पियो लॻे। असांजो सिंधी जुमिलो निहायत सवलो ऐं सुहिणो आहे ऐं बिल्कुलु निहायत सवलो आहे। मुस्तक़बिल जो सवलो प्रयोग। नेक्स्ट जेका विषय मुस्तक़बिल माना भविष्य जेको ज़मान जेके थींदा आहिनि न इस्म हाल ज़िमाल माज़ी ज़मान। मुस्तक़बिल माना भविष्य जेको आहे उहो सुहिणो सवलो प्रयोग कंदा आहियूं असां सिंधीअ में। चऊं त कंदुसि त हिंदुस्तानीअ में चवनि करूंगा। हिन जो आख़िरी तर्जुमो कबो त थींदो आई डू माना गा दैट करूं आई शैल डू। हिन तरह मुस्तक़बिल जो आख़िरी तर्जुमो कजे थो त बुछड़ो पियो लॻे, जंहिं करे चइबो त सिंधीअ में मुस्तक़बिल जेको आहे उहो सुहिणे नमूने इस्तेमालु थिए थो। ॿियो आहे बिटो बलवास्तो। सिंधीअ में मस्करी फ़इल पर सूरतूं वॉइस वठनि था। महरूफ़ मफ़ूल ऐं बिलवास्तो सिंधीअ में बुटो बिलवास्तो बि आहे जो ॿियनि ॿोलियुनि में कोन्हे। जीअं खूह खण याने तूं खण, खूह खणाए याने तूं ॿिए खे खणाए, खूह खणाराए याने तूं ॿिए कंहिंखे चओ त उहो ॿिए कंहिंखां खूह खणाराए। सिंधी ॿोलीअ जी हीअ बि हिकु वॾी ख़ासियत आहे। नेक्स्ट जेका ख़ासियत आहे उहा आहे ज़मीरी पछाड़ियूं। ज़मीरी पछाड़ी रुगो सिंधी सराइकी ऐं कश्मीरीअ में आहिनि। हिंदी गुजराती ऐं ॿिए कंहिं भाषा में इहे ॿोलियूं आहिनि ॿोलियूं उहे विञाए छॾियूं ऐं इहे ख़ासियतूं जेके आहिनि विञाए छॾियूं आहिनि। जंहिं करे चइबो त असांजी सिंधी ॿोली हिकु गॾींदड़ कड़ो ऐं अॼु वारो ॾाको आहे जा हिंदुस्तान जी ॿोलियुनि खे ईरानी ॿोलियुनि सां ॻंढे थी। सिंधी ॿोलीअ इहे पछाड़ियूं सांढियूं आहिनि त उहा संदसि हिकु वॾी ख़ासियत आहे या ख़ासि ॻाल्हि करे लिखी वञे थी। ॾिसो त इहे कमु कीअं था आणियूं। ॾिठईं मारियईं याने हिन मारियो। हिन रीति हिकिड़े ई फ़इल में ॿ पछाड़ियूं गॾे फ़ाइल तोड़े मफ़ूल जी माना ज़ाहिर थी आहे। ही सिंधी ॿोली जी जेका आहे वॾी ख़ूबी चइजे थी। हिन तरह फ़क़ति हिकु लफ़्ज़ कमु आणण सां सॼे जुमिले जो मतिलबु ज़ाहिर करे सघिजे थो। हिन पछाड़ीअ में ॿियूं बि ख़ूबियूं आहिनि जीअं त ॾिठुमि याने मूं ॾिठो, वेठो हूंदो साईं माना तो लाइ वेठो हूंदुसि। हिन रीति हिन पछाड़ियुनि मां जुदा जुदा क़िस्मनि जे हर्फ़ जर जी माना पाण मुरादो पई निकिरे, जंहिं करे रस्मुनि जी ज़मीरुनि जी जेका आहे इन्हनि अठनि ई हालतुनि जी माना पाण मुरादो ज़ाहिर थिए थी। सिंधीअ वांगुरु कश्मीरी ऐं सराइकी घणियूं ख़ूबियूं नथियूं ॾेखारनि, छाकाणि त न रुगो सिंधी ॿोली ई आहे जंहिं में
बारीकी ऐं पुश्तूअ वारी रिस्मनि हर्फ़ ज़र ऐं फ़इलनि सां इहे पछाड़ी गॾिजंदियूं आहिनि। त ज़ाहिर आहे त सिंधी ॿोली जेका आहे हिकु असांजी जेका वसीअ ॿोली आहे। इन में जेके आहिनि इहे ख़ासियतूं आहिनि, जंहिं करे हीअ तमामु हिकु सुहिणी ऐं सुंदर ॿोली लेखी वञे थी। त इहे थियूं तव्हांजूं सिंधी ॿोलीअ जूं ख़ासियतूं। नेक्स्ट पीरियड में पाण नेक्स्ट मतिलबु सुभाणे जेको थींदो उन में नेक्स्ट क्वेश्चन खणी ईंदासीं। अॼु बसि एतिरो ई।